ऊर्जा खां ख़बर शामिल कंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA सैयद जावेद अली शाह पारां सखर खां हैदराबाद मोटरवे जे तामीरात में ताख़ीर बाबति असेंबली में तवजा ॾियो नोटिस ॾियण ते समूरे सिंध वासियुनि में सुराही। PPMNA सैयद जावेद अली शाह जीलानी नोटिस में ॼाणायो आहे त ॿियनि सूबनि में मोटरवे जी तामीरात तेज़ीअ सां मुकमल थी चुकी आहे ऐं थी रही आहे, पर सिंध खे पोइ ते रखियो पियो वञे। सखर खां हैदराबाद मोटरवे जी तामीर में ताख़ीर सबबि समूरे सिंध वासियुनि खे तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। हुन चयो त सोशल मीडिया ते ख़बरूं हली रहियूं आहिनि त सखर खां हैदराबाद मोटरवे प्रोसेस खे ख़तमु कयो वियो आहे। जेकॾहिं उन ॻाल्हि में सदाकत आहे त उहो सिंध वासियुनि सां ज़ुल्म आहे। ॿियनि सूबनि में मोटरवे तामीर पए थिया त का बि रुकावट न पेश आई, पर जॾहिं सिंध जो वारो आयो त ॼाणी वाणी मसइला पैदा कया पिया वञनि, जेको अमल सिंध वासियुनि लाइ अहसास महरूमी जो पैदा कंदो। हुन वधीक चयो त ऐवाननि खे घुर्जे त हू समूरियूं कार्रवाइयूं रोके हिन अहम इशूज़ ते ॻाल्हाए सिंध वासियुनि जो मसइलो हल करे। सैयद जावेद शाह चयो त सखर खां हैदराबाद मोटरवे ज़रिए समूरे सिंध पाकिस्तान वासियुनि मरीज़नि मुसाफ़िरनि खे सहूलियत मिलंदी। जल्द मोटरवे रोड तामीर कयो वञे।